चाचा मोर रानी सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो आहे? अस्सलाम वालेकुम। अदा मोर खान और राजपर। अदा रात जेको तो मुखो पुछो रानी जे बारे में त रानी सां तुंहिंजो रिश्तो छा आहे? रानी खे तो भेण करे चयो त रानी मुंहिंजी भेण कान्हे का। रानी खे मूं रिश्तो भेण जो कोन चयो आहे। रानी सां मुंहिंजो रिश्तो जेको आहे, जेका टिकटॉक ते मासी रानी आहे, उन सां फेन जो आहे। सुठी फेन आहे असांजी, सुठी हुजतारी आहे। हुन पाण फ्री थी ॻाल्हाए थी, खिल भोग करे थी, असां हुन सां कयूं था टिकटॉक ते। चलो ठीकु आहे, ॿिए बर्दाश्त कयूं था। मूं जंहिं रानी जो नालो वरितो उहा मुंहिंजी पंहिंजी सॻी भेण रानी आहे, जेका ॻोठ आहे। त मूंखे कंहिं माण्हूअ चयो त रानी ते तोखे एतिरी कस छो थी अचे, त मूं उन हिसाब सां चिड़ में इहो चई छॾियो त रानी मुंहिंजी भेण आहे। पर मुंहिंजी रानी जेका भेण आहे, असां मुंहिंजी ॻोठ आहे, जेके असां हिकिड़े पीउ मां जाऊं। हीअ जेका टिकटॉक ते रानी आहे, इन सां मुंहिंजो फैन जो रिश्तो आहे, सुठो रिश्तो आहे, इन जी इज़त कंदो आहियां मां। बाक़ी जेका ग़लती सलती थी हुजे उनजी माफ़ी, बाक़ी इनखे ग़लति न चओ, मुनासिब न आहे। बाक़ी इन सां मुंहिंजो फैन जो रिश्तो आहे, मुंहिंजी फैन आहे, सुठी आहे, इन जी लख मूं वटि इज़त आहे।